हे छा कंदा असांखे जा लेटर असांखे तंहिंजे करे असांजो अखलाक़ी फ़र्ज़ु आहे त असां मां जेको गद्दार थियण जी कोशिशि करे उनखे निदामत ॾियो, उनखे महसूसु करायो त तूं गद्दार आहे ऐं पंहिंजी डिपार्टमेंट में चांहि सुबुह जो पीअणु महिरबानी करे छॾे ॾियो। हिते घुरायो, हिते टे चांहि वारा इहे वीचारा मज़ूर अचनि था, इन्हनि जो कट कट पीओ, पर हिते ज़रूरु अचो। ऐं इंशाअल्लाह असां उन गद्दार खे बि माफ़ न कंदासीं जेको असांजे अहिड़े जंग में असांजो साथी नथो थिए, असांजो भाउ नथो थिए। उहो असांखे भाउ कहिड़ो घुरिजे जेको असां सां गद्दारी करे। तंहिंजे करे तव्हां सभु दोस्त मुस्तैद आहियो ऐं मूंखे वॾी ख़ुशी थींदी आहे जंहिंमहिल तव्हां हिते वॾी अक्सरियत सां बीठा हूंदा आहियो त दुश्मन इहो कॾहिं बि न सोचींदो त हे को अलॻि अलॻि आहिनि या हिननि जी ताक़त का घटि थी आहे। तंहिंजे करे तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे ऐं हींअर असां इन स्टेप खे अञा वधाईंदासीं। अञा जेको आहे सो जलसा जुलूस प्रेस क्लबनि जा इन जा ऑफिसुनि जा घेराव इहे सभु असांजा स्टेप पिया आहिनि। मथां इहे दिलि में ख़ुशि थियनि त को हे मुलाज़िम पंहिंजो हक़ु छॾे ॾींदा। मुसलसल 1 साल खां वठी मुलाज़िमनि खे पीड़ियो वियो आहे, नाजाइज़ बदिलियूं, उन्हनि जा जेको आहे मोकलूं बंदि ऐं उन्हनि ते अहिड़ा टार्चर कया विया आहिनि। ऐं कल्ह ॾिठो तव्हां कुदरत जे तरफ़ां असां मज़लूम जी जेका आहे उहा हालात आई वेंदी आहे। कल्ह हिन जे करप्शन ते जेको आहे छापा लॻा आहिनि ऐं उन्हनि खे असांखे इहो बि मिलियो आहे त हिननि ॼाणे वाणे 401 जो रिकॉर्ड बि ॾिनो आहे। हिकु को लाड़काना न्यूज़ वारनि लिखियो आहे पर उहो KTN ते न आयो आहे, पर असांखे ख़ौफ़ आहे। असां उन दोस्तनि जे लाइ ऐं हर दोस्त लाइ हर मोड़ ते विहण लाइ तयारु आहियूं। असां हिक ॿिए जा भाइर आहियूं ऐं हिक ॿिए जो कॾहिं इहो न सोचूं त असांजो मुतालबो न रखियो अथऊं, असांजो मुतालबो न रखियो अथऊं। तव्हांखे चार्ट पढ़ायां मां, तव्हां हर हिक जो मसइलो आहे ऐं इंशाअल्लाह इहे पंहिंजा असां मसइला वठंदासीं। भली गोली हणी तूं मारे छॾ, भली गोली हणी तूं मारे छॾ, मूंखे फाही तूं चाढ़े छॾ। तूं हीणो आहे हथियारनि सां, मां वरणो आहे, मां वरणो आहे। ही शौकाज़ ही एक्सप्लेनेशन जॾहिं बि असां मज़दूर पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदा आहियूं त ही मैनेजमेंट ईअं ड्रिॼाइण जी कोशिशि कंदी आहे। ख़ुदा जी अज़मत जो कसम तव्हां कॾहिं बि न घबरायो। ही शौकाज़ जॾहिं बि असां हक़ जी ॻाल्हि कई आहे ही असांजो ॾाज आहिनि ऐं असांखे अहिड़ा हज़ारे शौकाज़ ॾियो, अहिड़ा एक्सप्लेनेशन ॾियो। असां पोइ ते हटण वारनि मां न आहियूं ऐं न ई पोइ ते हटंदासीं। मज़दूर इत्तेहाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। ॾिसो त मुलाज़िमनि ते वार कयो थो वञे, मुलाज़िमनि खे सम्झ अचणु खपे। सिंध हुकूमत लाइ पाए हथ विधा अथनि त हाणे तव्हां हेॾी वॾी करप्शन कई आहे, उनखे लिकाइण जे लाइ असांजे लेटर कढिया अथऊं त आवाज़ हिननि जो बंदि थिए, पर न असांजी आवाज़ हिन ई मोड़ ते गॾु साथ सलामत